हैदराबाद में ख़बर ईंदासीं। हिक खां चौथे ग्रेड जूं नौकरियूं मुबैना रिश्वत एवज़ विकिरो करण वारे मामले बाबति टाइम न्यूज़ ते DEO प्राइमरी पारां नायब कासिद जो जारी कयल जाली ऑर्डर हथ कयो वियो आहे। अॼु DEO प्राइमरी ख़ालिद हुसैन बबर ऐं सुप्रीडेंट गफ़ूर कुरैशी एंटी करप्शन अमलदारनि वटि पेश थिया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त औरतुनि वारे 15% माज़ूर कोटा जे 5 ऐं अक़लियतुनि वारे 5% कोटा वारियूं नौकरियूं बि कामोरनि विकिरो करे छॾियूं आहिनि। अख्तियार औरंगीदे शहरी डोमिसाइल रखंदड़ उम्मीदवार के बहरानी में नौकरी ॾिनी वई आहे। तफ़सील मालूम था इम्तियाज़ खोसो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। इम्तियाज़ खोसो, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल मुबशर, हैदराबाद जिले में मुबैना रिश्वत एवज़ 1 खां 4 ग्रेड जूं नौकरियूं विकिरो करण वारे मामले ते टाइम न्यूज़ DEO प्राइमरी पारां नायब कासिद जो जारी कयल जाली ऑर्डर हथ करे वरितो आहे। इन ऑर्डर में वाज़े तौर नज़र अचे थो त अख्तियार औरंगीदे शहरी डोमिसाइल रखंदड़ उम्मीदवार के बहराड़ी में नौकरी ॾिनी वई आहे। अॼु ज़रियनि जो चवणु आहे त एंटी करप्शन पारां तलब करण ते DEO ऐं सुप्रीडेंट डायरेक्टर एंटी करप्शन कराची ऑफिस में पेश थिया हुआ, जॾहिं त असिस्टेंट HST जेको अमलदार आहे उहो पेश न आहे थियो। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त DEO प्राइमरी ख़ालिद हुसैन बबर पंहिंजी सही सां 8 अगस्त 2023 ते शिराज रोशन नाले उम्मीदवार के 1 ग्रेड में नायब कासिद जी नौकरी लाइ ऑर्डर ॾिनो। अॻे ॾींहं ते सर्विस अस्पताल हैदराबाद मां उम्मीदवार के फिटनेस सर्टिफिकेट बि जारी करायो वियो। ॼाणायल उम्मीदवार जो तालुक सिटी वारे तरीक़े सां आहे, जंहिं करे डोमिसाइल बि हुनजो शहरी आहे, पर कामोरन खाते जी पॉलिसी जो ॿुधड़ केस बहराड़ी में नौकरी ॾेई छॾी आहे। एंटी करप्शन जे डायरेक्टर मामले जी जांच में शुरूआती तौर DEO प्राइमरी ख़ालिद हुसैन बबर ऐं सुप्रीडेंट गफ़ूर कुरैशी, असिस्टेंट हसीब अहमद ऐं HST ज़ुल्फ़िकार ख़ासकेली खे कराची ऑफिस में तलब कयो हो, पर ज़रियनि जो चवणु आहे त अॼु रुॻो DEO ऐं सुप्रीडेंट एंटी करप्शन अमलदार वटि पेश थिया आहिनि, जॾहिं त HST ऐं असिस्टेंट औरतुनि अक़लियतुनि ऐं माज़ूरनि वारी कोटा जो रिकॉर्ड न हुअण जो जवाब ॼाणाए पेश न आहिनि थिया। तइलीम खाते ज़रिए इहो बि इंसाफ़ कयो आहे इन मामले ते त औरतुनि वारी जेका 15% माज़ूर 5 ऐं अक़लियतुनि वारी 5% कोटा वारी नौकरियूं कामोरनि खे लाॻापियल माण्हुनि खे फराहम करणियूं हुयूं, पर उहे बि हिननि मुबैना तौर रिश्वत एवज़ विकिरो करे छॾियूं आहिनि। सिंध सरकार वींदे वींदे 1 खां 4 ग्रेड में नौकरियुनि जो ऐलान कयो हो। ॿिए ॾींहं ते MQM पारां कराची हाई कोर्ट में स्टे वरितो वियो, पर उन बावजूदि हिननि कामोरनि जेको आहे बहराड़ी वारी 199 जेके आसामियूं आहिनि उन्हनि ते समय माण्हुनि खे मुबैना तौर रिश्वत एवज़ नौकरियूं ॾेई छॾियूं आहिनि। हाणे बाज़ाब्ता तौर हिन मामले जी एंटी करप्शन पारां जांच शुरू कई वई आहे। जी मुबशर। इम्तियाज़ खोसो, अव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।